मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छाजे करे जीअं क़ुरान जूं आयतूं ॿी जॻह ते फ़र्ज़ थींदियूं आहिनि, पीउ माउ सां सोनो सलूक इख़्तियार करणु ऐं पीउ माउ सां भलाई करणु फ़र्ज़ अमल आहे। जो क़ुरान में अल्लाह ताला बार बार फरमायो न, जीअं निमाज़ खे अल्लाह ताला बार बार जेको बार बार मौक़े ते अल्लाह ताला फरमायो निमाज़ खे पढ़ो त अल्लाह ताला बार बार इहे बि फरमायो पीउ माउ सां भलो सलूक कयो, उन सां भलाई इख़्तियार कयो। यार काफ़र भले छो न हुजनि, तमामु घणा साहबा जंहिंजो पीउ ऐं जंहिंजी माउ काफ़र हुया, उन्हनि ईमान न आंदो, पर अल्लाह जे नबी फरमायो मथां तव्हां जेको आहे हिन सां बेअदबी करे वियो, अल्लाह जे नबी फरमायो उन सां बहितरीन सुहिणो सलूक सां उन सां हलो, सुहिणे सलूक सां। अल्लाह जे नबी जी हिकिड़ी घरवारी हुई, उहो त मुस्लमान थी, मुस्लमान थियण खां बाद में उनजो पीउ अल्लाह जे नबी जे घर में आयो, यानी सोरो थिए न, अल्लाह जे नबी जी घरवारी उनजो पीउ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में आयो त उन तकड़ में जेको न बिस्तरो जेको ऊंधो सूंधो करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारी ऐं वेड़े छॾियो ऐं पीउ खे चए बि न पई त वेह। अल्लाह जे नबी आया, उनजो पीउ बीठो हुयो, अल्लाह जे नबी फरमायो बिस्तरो छो वेड़ी? चई साईं तव्हां नबी पाक हुयो, मुंहिंजो पीउ काफ़र आहे, पलीत आहे, ऐं मूंखे मुनासिबु न पियो लॻे त मां पंहिंजे पीउ खे जेको आहे तव्हांजे खट ते वेहां ऐं तव्हांजी बिसर थी। अल्लाह जे नबी फरमायो न करे या, हे तुंहिंजो पीउ आहे, तुंहिंजे लाइ हिन जो वॾो जेको आहे मक़ाम आहे। अल्लाह जे नबी फरमायो इन करे भले जेको आहे काफ़र छो न हुजनि, अल्लाह जे नबी इन इख़लाक़ खे ॾिसी करे हो जेको आहे न काफ़र जेको आहे उनजो पीउ मुस्लमान थी वियो। अल्लाह जे नबी फरमायो पीउ आहे तव्हांजो, भले जेको आहे मुस्लमान न थियो आहे न त बि हुनखे अदब ऐं एतिराम ऐं इज़त उनजी कंदी कयो। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़लाक़ ॿुधाई वेंदा। अॼुकल्ह मुस्लमान तव्हां कहिड़ो क़दुरु था कयो, मुस्लमान कहिड़ो क़दुरु था कयो। बहरहाल जेको आहे पीउ माउ जा नाफ़रमान ऐं पीउ माउ जा पेटियल ऐं पीउ माउ जंहिंखे बददुआ ॾिनी सॼी दुनिया जे अंदरि नाकाम आहिनि। हा पैसो भले हुजे, पैसो कामयाबी थोरी हूंदी आहे भला,